असां इनग्रेस कंदा था वञूं इंशाल्लाह जेको तव्हां कचो क्लियर ॿुधंदा न इंशाल्लाह असां उहो कचो क्लियर कराईंदासीं इंशाअल्लाह ताला हे जेको ऑपरेशन आहे उन्हनि जे ख़ात्मे ताईं जारी रहे। जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु सिंध पंजाब दंग माचको ऐं रौंती वारे कचे जे विच ते बीठल आहियूं। हिते जिथे बीठल आहियूं ही कैंप जेका आहे सिंध पुलिस तोड़े पंजाब पुलिस जी गॾियल आहे, पर हिते जेका सिंध पुलिस आहे उहा मौजूदु आहे हिन कैंप ते। ही ड्रोन ॾिसी सघो था जेके ॾोयारी हिन वक़्तु हिन मां ख़ौफ़ज़दा आहिनि। ड्रोन ज़रिए ई जेका ऑपरेशन आहे उहो कयो पियो वञे। हिन ऑपरेशन में 8 जेके SSP आहिनि उहे हिसो वठी रहिया आहिनि। जेके बदनाम धाड़ियल आहिनि उन्हनि जा ठिकाणा तमामु ई हिते वेझो आहिनि। ड्रोन ज़रिए उन्हनि ॾोयारनि जो जेको पतो लॻाइण जी पुलिस कोशिश करे पई। हिते हिन कैंप ते SSP ख़ैरपुर समीउल्लाह सुमरो ऐं DSP उबाड़ो अब्दुल कादिर सुमरो जेके आहिनि हिन कैंप जी कमांड कनि पिया। हिन वक़्तु अव्हांखे नज़र ईंदो हूंदो जेके APC चैन आहिनि उहे स्टार्ट थी चुकियूं आहिनि। टाइम न्यूज़ जी जेका टीम आहे अॼु बराह रास्त पंहिंजे नाज़रीन खे उन ऑपरेशन जा मंज़र ॾेखारण जे लाइ असीं पहुतल आहियूं। हिते SSP ख़ैरपुर समीउल्लाह सुमरो ऐं DSP उबाड़ो अब्दुल कादिर जेके सुमरो आहिनि हिन कैंप जी कमांड कनि पिया ऐं पंहिंजे नाज़रीन खे बराह रास्त अॼु हिन ॾोयारनि ख़िलाफ़ जेको रौंती वारे कचे में धाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन थी रहियो आहे उन जा बराह रास्त तव्हांखे मंज़र ॾेखारियूं पिया। अव्हांखे नज़र ईंदड़ ही जेके ड्रोन आहिनि हिन वक़्तु उहे तयारु आहिनि जेके कुझु ई मिंटनि में हितां ड्रोन उॾारिया वेंदा। जेके धाड़ियल हुआ पुलिस खां सदाईं हिते ताक़तवर बणियल रहंदा, पर हिन वक़्तु ॾोयारी जेके आहिनि उन्हनि पंहिंजे खॾनि में ज़रिया ॿुधाइनि था त लिकी वेठल आहिनि। जेके मुग़विन खे खॾा हणी करे पूरियो वेंदो हुयो अॼु उन्ही खॾनि में लिकी वेठल आहिनि। अव्हां ॾिसी सघो था कि APC जेके चैन आहिनि उहे हिन वक़्तु मूव थी चुकियूं आहिनि रौंती वारे कचे तरफ़। ही सिंध पंजाब दंग माचको ऐं रौंती वारे कचे जो विच वारे इन जगह ते असीं बीठल आहियूं। हिते SSP समीउल्लाह सुमरो साहब भी मौजूद आहिनि, उन सां भी ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं DSP उबाड़ो आहिनि अब्दुल कादिर सुमरो साहब उन सां भी ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हां हिन कैंप जी कमांड कयो पिया, जिते हिन सरज़मीन ते बीठल आहियूं, छा ही सिंध आहे या पंजाब आहे? ही असां जेका जगह आहे एग्ज़ैक्टली ही कैंप 2 जे नाले सां मशहूरु आहे जेका माचका थाणे जी हद। ही बेसिकली हिते जेको क्रिमिनल गैंग आहे उहो ॿिन्ही सूबनि खे सिंध ऐं पंजाब ॿिन्ही खे अफेक्ट करे थो। हिते असांखे पंजाब पुलिस जी भरपूर मदद आहे। SSP DPO हिते चवंदा आहिनि पंजाब में DPO रहमियार खान इरफान समो साहब जी टीम बि असां सां गॾु आहे। जॉइंट असांजो ऑपरेशन हले थो। ही एरिया पंजाब जो आहे पर एक्शन असांजो जॉइंट आहे ॿिन्ही पुलिस जो गॾु। ऐं जेको ॾोहारी गैंग आहे उहो बॉर्डर्स या बाउंड्री न ॾिसंदो आहे, उन्हनि ॿिन्ही सूबनि जे इलाइक़े में ऋण ॿारे ॾिनो हुयो, ख़ासि करके सीरियस क्राइम हीनियस क्राइम अगवा बराए तावान ऐं पुलिस किलिंग उन्हनि में ही शामिल। तव्हां ॾिसो था त हीअ असांखे 8 ॾींहं आहे। 8 ॾींहं में अलाह साईं असांखे 8 ॾींहंनि में काफ़ी कामयाबी अता फरमायूं। असांजी पूरी जंग जारी आहे, इंशाअल्लाह बहितर रिज़ल्ट्स ॾींदासीं। अच्छा साईं, सदाईं जेको पुलिस वेंदी रौंती वारे कचे में तव्हां बि हिते अॻूणा SSP घोटकी रहिया आहियो। पुलिस जॾहिं सदाईं वेंदी त पंहिंजो नुक़सानु करे वरंदी है। जेके ॾोयारी आहिनि तमामु वॾा भारी असलो हुयो उन वटि जेके पुलिस खे नुक़सानु रसींदा। हाणे ॾोयारियुनि जे तरफ़ां को रेस्पॉन्स अचे थो या हिन ड्रोन मां ख़ौफ़ज़दा? तव्हां जिते अॼु बीठा हो ही इवन 7-8 ॾींहं अॻु में बि हिकिड़ो अनसेफ इलाइक़ो हुयो। हिते अचण वञण जी मूवमेंट काफ़ी रिस्की हुई, पर हींअर अल्हम्दुलिल्लाह ही 8 ॾींहंनि जी ऑपरेशन में तव्हां हिते ॾिसो स्मूथली आया हो। बाक़ी अॻिते बि असां पंहिंजी पुलिस पार्टियूं तव्हांजे साम्हूं ई रवानियूं थियनि थियूं। असां इनग्रेस कंदा था वञूं इंशाअल्लाह जेको तव्हां कचो क्लियर ॿुधंदा न इंशाअल्लाह असां उहो कचो क्लियर कराईंदासीं। केतिरा ॾोयारी तक़रीबन अनऑफिशियली तौर तव्हांखे जेका नॉलेज आहे केतिरा ॾोयारी तक़रीबन हिते पेश थी चुका आहिनि? असां पंहिंजी कैंप जी ॻाल्हि कंदासीं छो त मुख़्तलिफ़ 7 SP जी ड्यूटी लॻियल आहे मुख़्तलिफ़ कैंप्स ते। असांजी कैंप में अराउंड 25 माण्हू उन में पेश थिया आहिनि, जिन में 3 मग़वी असां रिकवर कराया आहिनि ऐं अंदाज़न 5 ॾोहारी हिन कैंप जी परफॉर्मेंस में उहे मारिजी विया आहिनि। ॿुधायो त तव्हां बि काफ़ी वक़्त खां हिते DSP उबाड़ो आहियो। ॾोयारी सदाईं पुलिस खे ललकार वारियूं जेके वीडियोज़ आहिनि उहे वायरल कंदा हुआ ऐं धमकियुनि वारियूं, हाणे उहे ॾोयारी किथे आहिनि? जीअं तव्हां ॾिसो त ॾोहारी जेके बि वीडियोस अपलोड कंदा हुया त उन वक़्तु उन्हनि खे शायदि उन तरीक़े सां हथु न लॻो हुयो जो उन्हनि जी एक्सेस हुई नेट ताईं, मोबाइल ताईं, बिजली ताईं। हाणे तव्हां ॾिठो आहे त कुझु ॾींहंनि खां हिन जूं नेट बि बंदि आहे, मोबाइल बि बंदि आहिनि, हिन जी जेका हर शइ आहे उहा बंदि आहे।
ऐं बिल्कुलु तव्हांजे साम्हूं आहे त को विदिन 1 किलोमीटर जी रेंज में पाण उनजे कंधे ते चढ़ी करे असां वेठा आहियूं। सही उनजी रसद बि बंदि कई आहे, उनजा अचु वञ जा रस्ता बंदि कया आहिनि असां। ऐं जीअं रियल पुलिस जो ऑपरेशन हुजणु घुरिजे, हिन में इहो आहे त असांजो को टाइम फ्रेम न आहे। जेसि ताईं कंहिंजो ख़ात्मो नथो अचे पियो तेसि ताईं असां पंहिंजे लाइ वेठा आहियूं। केतिरा इनाम याफ़्ता ॾोयारी आहिनि हिन रौंती वारे कचे में जेका तव्हांखे नॉलेज हुजे, तक़रीबन केतिरा आहिनि? असुल में तव्हां ॾिसो त हे जेको रोंती जो कचो आहे इहो मुख़्तलिफ़ कचनि सां मिले पियो थो। कश्मीर जो कचो थियो, गियलपुर कचो थियो, या हेॾो हीअं वरी जेको कराची वारो कचो आहे, हेॾां बि इहे ॾुआरनि जी जेका अचु वञु आहे उहा गॾियल आहे। त कुझु जेको असां हे ऑपरेशन आहे उहो गॾियल आहे, सिंध ऐं पंजाब जो गॾियल ऑपरेशन आहे। जंहिंजे करे तव्हां ॾिठो आहे त असां जंहिं ॾुआरनि ते असां ऑपरेशन प्रेशर विझूं था पिया, त कुझु असां वटि पेश थियनि था, कुझु वरी पंजाब ॾे पेश थियनि था। त असां वटि त तव्हां ॾिठो था जेके 2 इनाम याफ़्ता ॾुआरी हुआ लास्ट टाइम, शाहू कोश मारिजी वियो, शलू बखराणी मारिजी वियो, ऐं हाणे जेके कोश धाड़ेल मारिजी विया। त बाक़ाया जेके कुझु मां सम्झां थो 8 खां 10 जेके वॾा इनाम याफ़्ता धाड़ेल उहे पंजाब ॾे सरेंडर करे चुका आहिनि। बाक़ी असां वटि बि जेके आहिनि इनाम याफ़्ता धाड़ेल, राइब थी वियो, सनू थी वियो, या कुझु ॿिया आहिनि, उहे अञा हिते मौजूदु आहिनि। इंशाअल्लाह ताला हीउ जेको ऑपरेशन आहे उन्हनि जे ख़ात्मे ताईं जारी रहंदो। छा सम्झो था त उन्हनि पुलिस एहलकारनि जेके शहीद आहिनि, शहीद जीअं अब्दुल मालिक भुट्टो जेको एॾो वॾो इशू थियो रौंती में, अब्दुल मालिक कमांगर ऐं SHO दीन मोहम्मद समेत केतिरा ई एहलकार आहिनि रौंती वारे कचे में धाड़ेलनि पारां शहीद कया विया, छा सम्झो था त हाणे उन्हनि शहीदनि जो प्लान तव्हां कंदा वे? बिल्कुलु तव्हांखे ख़बर आहे त लास्ट टाइम हिन खां पहिरियों 6 नवंबर ते जेको असां ऑपरेशन कयोसीं उन में बि जेके धाड़ेल मरी आहे उहे हुआ सेम जेके शहीदनि जे खून में इन्वॉल्व हुआ, डायरेक्टली FIR में नामज़द हुआ। उहे कुझु हुन मां मारिजी चुका आहिनि, बक़ाया जेके रहियल आहिनि इंशाअल्लाह उहे बि तमामु जल्द पंहिंजे अंजाम ते पहुची वेंदा। हाणे हितां ॾोयारनि जा ठिकाणा घणो पर आहिनि? तव्हां त रोज़ानो वञो 1.5 किलोमीटर आहिनि सर। 1.5 किलोमीटर को बि फायर नथा कनि? फायर करनि था कहिड़े कहिड़े टाइम, लेकिन हाणे बंदि थी विया आहिनि, तक़रीबन 24 घंटा थी विया आहिनि बंदि करे आहिनि फायर। जी बिल्कुलु, हिन ऑपरेशन में जेका पुलिस हिसो वठी रही आहे, तव्हां बराह रास्त मंज़र बि ॾिठा त जिते पुलिस ॾोयारनि सां मुक़ाबिलो हिते करे रही आहे। हिन वक़्तु जेको ही रौंती वारो कचो आहे जेको धाड़ेलनि जी आमाजगाह तौरु सुञातो वेंदो हो, जिते पुलिस लाइ सदाईं नोगोज़ एरिया बणियल रहियो कचो, पर ही हिते पुलिस अहिड़ियूं केतिरियूं कैंप क़ाइमु करे वेठल आहे, जंहिंमें SSP लाड़काणा आहिनि, SSP कंदकोट कश्मीर, SSP सखर ऐं SSP खैरपुर जेको हिन वक़्तु जंहिं हिन कैंप ते असीं ही बीठल आहियूं, ही उहा कैंप आहे पंजाब जे माचके वारे जी इलाइक़े जी, जिथे 1.5 साल अॻु में पंजाब पुलिस माचके थाणे जा 12 पुलिस एहलकार ॾोयारनि पारां शहीद कया विया। हिते ही नोगोज़ एरिया पुलिस लाइ सदाईं बणियल रहंदो हो, पर हिन वक़्तु जेका पुलिस आहे उहा दीदा दिलेरी सां ॾोयारनि सां जेको मुक़ाबिलो आहे ॾोयारनि जे ख़ात्मे जे लाइ पुलिस इहो अज़म करे छॾियो आहे, पुलिस इहे सुंदरा ॿधी छॾिया आहिनि त जेसि ताईं रौंती वारे कचे खे ॾोयारनि खां ख़ाली करायो न वेंदो तेसि ताईं जेको आहे पुलिस वापसि न वेंदी। SSP जेको हिते कमांड करे रहियो आहे हिन कैंप जी, SSP समीउल्लाह सुमरो ऐं DSP ओबाड़ो अब्दुल कादिर सुमरे जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। उनजो इहो चवणो त केतिरा ई ॾोयारी जेके आहिनि पेश थी चुका आहिनि पुलिस आॾो, ऐं केतिरा ई जेके आहिनि अञा पुलिस वटि पेश थींदा। जेकॾहिं पेश न थींदा त उन्हनि खे मंतकी अंजाम ते पहुचायो वेंदो। ही पंहिंजे नाज़रीन खे अॼु टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते जेके असीं मंज़र ॾेखारियासीं, ही उहे मंज़र आहिनि जेके रौंती वारे कचे में हिन वक़्तु पुलिस जेका आहे दीदा दिलेरीअ सां ॾोयारनि जे ख़ात्मे जे लाइ विढ़ी रही आहे। ही सिंध पंजाब जो दंग आहे, जिते ही साम्हूं नज़र ईंदड़ अव्हांखे जेको बेलो नज़र अचे पियो, ही बदनाम ॾोयारी सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर जो ठिकाणो आहे, जिते पुलिस कॾहिं बि वञण जे लाइ तयारु न हूंदी। ऐं तव्हां ही APC चैन बि ॾिसो पिया, जेके APC चैन में पुलिस सवार थी करे पुलिस जा जेके सवें एहलकार आहिनि हिन वक़्तु हिन रौंती वारे कचे में आहिनि। हिन वक़्तु जेका पुलिस आहे उहो इहो अज़म करे छॾियो आहे, पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते न सिर्फ़ु हिकु हंध ते ऑपरेशन कयो पियो वञे, पर केतिरनि ई जेको कैंपुनि ते पुलिस आहे उहा वेठल आहे। ऐं पुलिस जेके आहिनि हिते नाराए तकबीर अल्लाह अकबर जा नारा हणी करे जेके पुलिस एहलकार आहिनि उहे APC चैन में सवार थियनि था ऐं नाराए तकबीर अल्लाह अकबर जा नारा लॻाए करे हितां पुलिस जेका आहे उहा हिन में सवार थिए थी। हिन वक़्तु जेके ही पुलिस एहलकार आहिनि अव्हांखे साम्हूं नज़र अचनि पिया, उहे APC चैन में ही हिकिड़ी शिफ्ट लथी आहे, ऐं जेका ॿी शिफ्ट आहे
उहा जेका आहे हिन वक़्तु हितां रवानी थियण वारी आहे। पुलिस जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, जेके पुलिस जा हौसला आहिनि उहे इंतिहाई बुलंद आहिनि। ऐं तव्हां ड्रोन जी जेकी उॾाम आहे उहा बि हिन टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते ॾिठी, जंहिंखां जेके ॾोयारी आहिनि हिन वक़्तु ख़ौफ़ज़दा बणियल आहिनि। हिन ड्रोन खे जेके ॾोयारी आहिनि पंहिंजी ॿोलीअ में कोड वर्ड में पखी सॾनि था त पखी मथां अची वियो आहे। जॾहिं बि ड्रोन वञे थी त ॾोयारी उन्हनि सागनी ॿिरनि सागनी खॾुनि में लिकी वञनि था जिथे हू मुग़विन खे ऐं मासूम ॿारनि जे मथां तशद्दुद करे उन्हनि खे हिते लिकाईंदा हुआ। उहे सागनी खॾनि में जेके मुग़विन जे लाइ लॻायूं वेंदियूं जेके ॾोयारी आहिनि उहे उन्हनि सागनी कैंपनि में इन ड्रोन खे ॾिसी करे उहे लिकी वञनि था पिया। अव्हांखे ही जेके मंज़र ॾेखारियासीं पंहिंजे नाज़रीन खे अॼु रौंती ऐं माचके वारे ॿिन्ही कचे जे दंग वारे जेके इलाइक़े ते बीठल हुआसीं उहे पंहिंजे नाज़रीन खे जेके आहिनि ही सॼा मंज़र ॾेखारियूं था। तव्हां SSP जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी जेको हिन कैंप ते कमांड करे पियो, ऐं DSP उबावड़ो जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। पुलिस जो इहो ई चवणु आहे त जेसिताईं रौंती वारे कचे में ॾोयारियुनि जो सफ़ायो न थींदो तेसिताईं जेको आहे पुलिस जी ही जेका ऑपरेशन आहे उहो जारी रहंदो। ॾिसजे त हाणे पुलिस खे हिन ऑपरेशन जा कहिड़ा नतीजा था मिलनि। असां इनग्रेस कंदा था वञूं इंशाल्लाह। जेको तव्हां कचो क्लियर ॿुधंदा न इंशाल्लाह असां उहो कचो क्लियर कराईंदासीं। इंशाअल्लाह ताला ही जेको ऑपरेशन आहे उन्हनि जे ख़ात्मे ताईं जारी रहंदो।